अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन सोप सीरियल ड्रामो बागुल ड्रामे में अॻी क़िस्त में छा थींदो छा न थींदो। इहो अॻी क़िस्त में दोस्तो ड्रामे जी बागुल जी इहो जेको शाहू आयो आहे धाड़ियल कचे जो जेको ॾुहारी घुरायो आहे बहादुर ख़ान, छा अचण सां ई इहो सारंग खे ख़तमु कंदो या बागुल खे या माणक खे नुक़सानु पुॼाईंदो। छा इहो बहादुर ख़ान राजा जी ॻाल्हि मञी वेंदो ऐं फ़ैसिले ते आमादा थी वेंदो ऐं उहो बागुल सां अची फ़ैसिलो ठाह जूं ॻाल्हियूं कंदो। छा ईअं थी सघे थो? नेक्स्ट एपिसोड में दोस्तो इहो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इहो जेको आहे हाजू ऐं आजू जूं ॻाल्हि मञी करे शाहू मोटी वेंदो या न, इहो सभु कुझु तव्हां क्लियर करे इन एपिसोड में तव्हां ॿुधायूं। पहिरियां इनखे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं सॼो एपिसोड तव्हांजे लाइ आहे। दोस्तो तव्हांखे पोइ क़िस्त में ॿुधायोसीं त हिकिड़ो नओं मतिलबु हिकु ॾुहारी ज़ाहिर थींदो। शाहू उहो ज़ाहिर थी चुको आहे, राति वारी क़िस्त तव्हां ॾिठी आहे। उहो पंहिंजो बदिलो वठंदो पंहिंजे सौट ऐं भाउ जो, इन जे करे उनखे बहादुर ख़ान जी बि सपोर्ट आहे। लेकिन माणक ऐं सारंग बागुल जे अॻियां ही नाकाम छा नाकाम थी वेंदो? न दोस्तो, फ़िलहालु जेको आहे नाकाम थींदो, लेकिन उहो अॻिते हली जेको आहे इन्हनि खे ॾाढो हारनि खे तंग कंदो ऐं बागुल खे बि ॾाढो तंग कंदो। अहिड़े हिसाब सां छो त विलन इहो ई आहे, इहो वॾो नुक़सानु कंदो। जहिड़े हिसाब सां ड्रामो अॻिते हलणु ऐं ड्रामे खे वधाइण जे हिसाब सां हीउ ॾुहारी शाहू वॾो नुक़सानु कंदो ऐं इनखे सारंग ऐं माणक ॾाढो रोकण जी कोशिशि कंदा। लेकिन अॻिते बाद में क़िस्तनि में तव्हां ॾिसंदो त सारंग खे बि नुक़सानु ॾेई विझंदो इहो शाहू नओं धाड़ियल। बहादुर ख़ान छा राजा जी ॻाल्हि मञी वेंदो? न दोस्तो, राजा जी ॻाल्हि बहादुर ख़ान कोन मञींदो ऐं ठाह कॾहिं बि कान कंदो, छो त हू हिकु ज़िद्दी ऐं अंता पसंदि माण्हू आहे। अगरि हीअ वीडियो तव्हांखे सुठी लॻी आहे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो वीलोग यूट्यूब चैनल तव्हांजो ई चैनल आहे, इनखे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अगरि फेसबुक ते ॾिसी रहिया आहियो त फेसबुक पेज खे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।